खैरपुर नाथन शाह में समाजी तंजीम तरफा कंप्यूटर फेस्टिवल मुनक़िद किया वियो। बल्किस रज़िया लगारी वेलफेयर ट्रस्ट जी सरबराह डॉक्टर सुल्तान लगारी तरफा मुनक़िद करायल कंप्यूटर फेस्टिवल में सिंध यूनिवर्सिटी कैंपस दादू जे प्रो वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अजहर अली शाह MNA खैरपुर नाथन शाह इरफान जफर लगारी डॉक्टर सिकंदर मुगल और डॉक्टर जुल्फिकार राहू जो शिरकत कई। उन मौके ते तकरीब के खिताब कंदे मुक़र्ररनि चयो त सिंधी समाज के जदीद साइंस और टेक्नोलॉजी जे तालीम सां गॾु वधीक सनअतकारी और बेहतर जमहूरियत लाइ अॻिते वधणु घुरिजे। हुननि चयो त सिंधी समाज अॼु बि घणे भाङे पुराणी ज़िंदगी जे कारवहिंवार ऐं रीतनि रस्मनि में जकड़ियल आहे। दुनिया जा सुधरियल मुल्क ऐं क़ौमूं हाणे सनअतकारी खां बि अॻिते वधी सर्विसिस मुहैया करण वारे मुआशी निज़ाम ॾांहुं वधी रहिया आहिनि। उन्हनि वधीक चयो त समाज बुनियादी तरह 6 अहम इदारनि जी गॾियल कारकर्दगी ज़रिए वधे थो, जिन में ख़ानदान, मज़हब, मीडिया, तालीमी इदारा, हुकूमत ऐं मुआशी इदारा अची वञनि था। उन्हनि समूरनि इदारनि में तालीमी इदारनि खे अहम हैसियत उन करे ॾिनी वञे थी छाकाणि त ॿियनि समूरनि इदारनि जे बहितर कारकर्दगी तॾहिं थी सघे थी जॾहिं तालीमी इदारा बहितर हुजनि। हुननि जो चवणु हो त सिंध जे हर ज़िले ऐं तालीमी सतह ते साइंस ऐं टेक्नोलॉजी जी आला तालीम लाइ वधीक यूनिवर्सिटियुनि सां गॾु जदीद सनती इदारा पिण क़ाइमु कया वञनि ऐं तालीमी इदारनि में स्कूल खां यूनिवर्सिटीज़ ताईं स्किल डेवलपमेंट ते ध्यानु ॾिनो वञे।